अस्सलाम वालेकुम नादरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कंदरा खां अब्दुल हक जागीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ कंदरा शहर जे ॻोठ गुलाब बुरड़ो जे रहवासियुनि गुलाम शबीर शेख, वज़ीर शेख कंदरा प्रेस क्लब पहुची साफ़ नारो दाईंदे चयो त असांजे ॻोठ जे बाअसर नज़ीर शेख, हुबदार शेख, रिज़वान शेख, मिस्कीन शेख, शोएब शेख, फरमान शेख समेत ॿियनि हथियारबंदनि शाम जे टाइम में असांजे घरनि ते हमिलो करे ॾिनो, जंहिंजे नतीजे में रहमान शेख, मज़ार शेख, वसीम शेख शदीद ज़ख़्मी थी पिया हुआ। जीअं त मिसमात कौड़ी शेख भी ज़ख़्मी थी पई हुई, जंहिंखे सखर सिविल अस्पताल दाख़िल कियो वियो हो। जेका ज़ख़्मियुनि जा सूर न सांदे दम धणी हवाले कयो। उन्हनि चयो त कंदरा पुलिस असांजी हिकु बि नथी ॿुधे। उल्टो कंदरा पुलिस नज़ीर शेख जी कूड़ी फरियाद ते फ़ौत थी वियल कौड़ी जे मुड़ुस बशीर शेख खे गिरफ़्तार करे लाक़िब करे छॾियो आहे। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP सखर खां घुर कई आहे त नज़ीर वारी धुर खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजे गिरफ़्तार थियल बशीर शेख खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वॾी ज़ाब्ती आहे। असां काॾे वञूं, ग़रीब माण्हू मुंहिंजे पुट वसीम खे धक हयां अथऊं, वरी असां चङनि माण्हुनि ॾे विया आहियूं, जेको आहे ॾे त बि को इंसाफ़ बि कोन हो, बसि टेलीफोन कनि।